शहर में सफ़ाई सुथराई न थियण ऐं सरकारी ज़मीनुनि ते बासरनि पारां कब्ज़ा करण ख़िलाफ़ एहतिजाजी कैंप लगाई वई आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे एके डायरी। जी एके शहर में वधंदड़ गंदगी ऐं सफ़ाई सुथराई न थियण खिलाफ़ ऐं सरकारी प्लाटनि ते मुबैना कब्ज़नि खिलाफ़ एसटीपी तालुका नवाब शाह जे ज़िले सदर शाहनवाज़ किरियो जी अॻवानी में कारकुननि जो बल्दिया ऑफिस जे साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो जारी आहे। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, हुननि छा चवणु आहे। म्यूनिसिपल इंतज़ामिया सां असांजूं ॻाल्हियूं थींदियूं रहियूं आहिनि त केॾीमहिल सफ़ाई सुथराई साईं कोन्हे का, ही तव्हां करोड़नि अरबनि जी बजट आहे उहा काॾे थी वञे। तव्हांजा जेको अमलो आहे उहो वॾेरनि जो इहो उताकुनि ते कमु करे रहियो आहे, उन्हनि खां तव्हां कमु छो नथा वठो। जो जेके स्वीपर आहिनि जिन जी डेज़िग्नेशन स्वीपर आहे उहे वाइट कॉलर आहिनि। साईं वाइट कॉलर आहिनि त उहो तव्हांजो मैटर आहे, तव्हां उन्हनि खे वाइट कॉलरनि खे छो रखियो आहे। तव्हां ॾिसो त माना जेके बि इलाइक़ा आहिनि माना लाइन पार थी वियो, डबल रोड थी वियो, मरियम रोड थी वियो, हुसैनी रोड थी वियो ऐं गरीबाबाद थी वई, जेके बि ताज कॉलोनी थी वियो, ईसरपुरे थी वियो, जेके बि इलाइक़ा आहिनि माना नवाबशाह जे अंदरि त सफ़ाई सुथरे जे हवाले सां बिल्कुलु माना TMO जे हवाले सां असां चवंदासीं त माना हीउ TMO जेको आयो आहे हिकिड़ो नाकारा क़िस्म जो माण्हू आहे ऐं असीं इहो मुतालबो था कयूं त फौरी तौर ते जेको आहे TMO हटायो वञे। हीउ जेको एहतिजाज जेको आहे नवाबशाह शहर खे हीउ करप्ट ऐं नाअहल जेको टोलो बल्दिया ऑफिस जे अंदरि जेके ऑफिसरशाही वेठी आहे, करप्शन ई नाअहल आहे हिकु नंबर जी, जंहिंजे करे शहर सॼो किचरा कुंडी लॻो पियो आहे। शहर जा जेके बि रहाइशी इलाइक़ा ऐं पाड़ा अंदरूनी पाड़ा आहिनि उहे उन्हनि में ड्रेनेज निज़ाम त न हुअण जे बराबरि आहे, पर स्वीपर ॿिनि 4 महीननि में अची वियो तॾहिं बि वॾी ॻाल्हि आहे। जी तव्हां एहतिजाजी कैंप ते वेठल STP अॻवाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो इहो चवणु आहे त सरकारी प्लाटनि ते जेके मुबैना तौरु कब्ज़ा या अलाटमेंटूं कई वियूं आहिनि, सुप्रीम कोर्ट जो वाज़े हुकुम आहे त सरकारी प्लाटनि ते जेके कब्ज़ा आहिनि उहे ख़तमु कराया वञनि, पर हिते ॿिटो मयार आहे, ग़रीबनि जा घर इहे ड्राया वञनि था। पर हितां जा जेके आहिनि बाअसर माण्हू उन्हनि जे पेट्रोल पंप त परे ॻाल्हि, होटल त परे ॻाल्हि, पर उन्हनि जे हिकु सिर खे बि जेको आहे नुक़सानु न रसियो वेंदो आहे। इन हवाले सां हिननि आला इख़्तियारनि खां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां सोमोटो एक्शन वठण जो पुरज़ोर मुतालबो कयो आहे त फिलफोर जेको आहे नोटिस वठी इन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कयो वञे।